मैं हूं आपका मेज़बान जी.आर. सलमान। आप देख रहे हैं शाहीन एहसन टीवी न्यूज़। रमज़ान अल मुबारक की रहमत रमज़ान लाइव ट्रांसमिशन के बाद अब हम आपके लिए ला रहे हैं ईद पे बहुत अच्छे तफरीही प्रोग्राम, मज़ाहिया प्रोग्राम, सिंगर जिसमें होंगे, मज़ाहिया आर्टिस्ट भी होंगे। सांगड़ के मारूफ सिंगर रजब गुलजार भी आपके सामने फ़न का मुजाहरा करेंगे। देखना ना भूलिए, देखते रहें शाहीन एहसन टीवी न्यूज़ पाकिस्तान। तोखे पंहिंजो करणो आ, तोसां गॾिजी रहणो आ, ही वाइदो मुंहिंजो, ही वाइदो मुंहिंजो, ॿुधाए ॿुधाए सोना। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। आऊं आहियां मुंहिंजो पंहिंजो रजब गुलजार सिंगर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहीन सिंध टीवी न्यूज़ सांगड़। दोस्तों, ईद ट्रांसमिशन में अवां जे लाइ खणी आया आहियूं मज़ाहिया प्रोग्राम, सिंगिंग कॉम्पिटिशन ऐं कॉमेडी ऐं ॿियो कुझु अवां खे ॾिसणु न विसारींदो। अवां जो पंहिंजो चैनल शाहीन एहसन टीवी न्यूज़ सांगड़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तती थदी का काने वेल बहन जी, मता थिए ऊंदा पैर न लहे पिरियन जो। हम आ रहे हैं ईद ट्रांसमिशन के साथ जी.आर. सलमान निज़ामानी के संग ईद की खुशियों में रंग भरने के लिए। ईद के मौका पर हम लाइव ट्रांसमिशन पेश कर रहे हैं आपके लिए, आपकी इंटरटेनमेंट के लिए। बच्चों के लिए क्विज़ प्रोग्राम, इनामी प्रोग्राम, जिनमें इनामी प्रोग्राम होंगे और उर्दू सिंधी नगमे पेश किए जाएँ। देखना मत भूलिएगा। ईद के रंग आप सबके संग। मैं हूँ मकबूल अहमद यूसुफ ज़ई सांगड़। खुदा हाफिज़। रहीम। माण्हू सभु न सोणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। आऊं आहियां शाहीन सिंध टीवी न्यूज़ सां गॾु पूरी सिंध में अहमद ख़ान शर। यकीनन अव्हांखे असां हीअ ट्रांसमिशन जेकी पेश कयूं पिया ईद जे हवाले सां दोस्तों, हिन में अव्हांखे नवां रंग ॾेखारींदासीं। ऐं जीअं असां सैलाब दौरान बि सभिनी दोस्तनि जे लाइ प्रोग्राम पेश कया, ऐं जेके तकलीफ़ूं, जेके दर्द हूंदा आहिनि, अॼु बि इहो ई ट्रांसमिशन उन्हनि सभिनी दोस्तनि सां ऐं पूरे सिंध वारनि सां गॾु आहे। यकीनन असांजा सिंध जा फ़नकार आहिनि, शाइर आहिनि, अदीब आहिनि, कहाणीकार आहिनि, लेखक आहिनि, जेकी बि आहिनि हिन में शाहीन न्यूज़ सिंध ते ॾिसणु न विसारिजो। यकीनन अवां जो इहे सभु आवाज़ जेको आहे मथे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं ऐं इहो हिन ईद ट्रांसमिशन में ज़रूरु ॾिसिजो। दोस्तों, शाहीन सिंध टीवी न्यूज़ ते ॾिसणु न विसारिजो। महिरबानी। साइम सदाई करीम ते सिंध सुका दोस्त मिठा दिलदार आलम सुबह करें। जे तो मां आहियां आज़ाद सलम फोटो, मां मौजूदु आहियां शाहीन सिंध टीवी स्टूडियो ते। ऐं असांजी जेको ट्रांसमिशन शुरू रही आहे, ईद ट्रांसमिशन शुरू थी रही आहे, हिन में तव्हांखे असां ॾींदासीं मज़ाया ऐं कॉमेडी ऐं म्यूज़िक ऐं सिंगर। हिन प्रोग्राम में तव्हांखे मुख़्तलिफ़ सेलिब्रेट मिलंदो, शाइर मिलंदा, अदीब मिलंदा, सिंगर मिलंदा ऐं ॿारनि जा प्रोग्राम मौजूदु हूंदा ऐं मुख़्तलिफ़ वैरायटियूं हूंदियूं। ऐं असां तव्हां लाइ खणी अची रहिया आहियूं मुख़्तलिफ़ खोड़ सारा प्रोग्राम। ॾिसणु न विसारींदा, सिर्फ़ु शाहीन सिंध HD TV ते।